ॾंदो मां अव्हां खे ख़बर ॾींदा हलूं त ॾंदो शहर में वापारी सियासी समाजी शहरनि SHO जे खुलियल दहशतगर्दी मंशियात फ़िरोशन खे खुली छूट ॾेई केबिन वारनि खे हिरासा करे फैसल मेमण ते कूड़ी FIR करण ख़िलाफ़ वापारियुनि जे सदर ग़ुलाम क़ादिर मेमण, SDP अॻवान अमीन मल्लाह, कृष्ण कुमार, गुल मोहम्मद तुर्क, शौकत मेमण समेत PTI अॻवान परवेज़ मेमण, जावेद असलम ऐं शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हिननि पुलिस खे चिता ॾींदे चयो त शहर मां मंशियात बंदि कराई वञे ऐं वापारियुनि ते कूड़ा केस दाख़िल करण बंदि कया वञनि। ॿी सूरत में शहर बंदि करे SSP ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। असां SSP टंडो मोहम्मद खान खां मुतालबो करियूं था त SHO मुमताज़ खोसो ख़िलाफ़ नोटिस वठी कानूनी कार्रवाई करे वापारियुनि खे इंसाफ़ ॾियारियो वञे। अस्सलाम वालेकुम, दिस इज फरजाना बाहर। सूमरा वॉलपेपर दुकान कासमाबाद में खुली वियो आहे। ओहो ज़बरदस्त। अॼुकल्ह त हर माण्हू ई चाहे थो त असां पंहिंजे घर जूं दीवारियूं तमामु ख़ूबसूरत बणायूं। इन करे ई कासमाबाद में सूमरा वॉलपेपर दुकान खुली वियो आहे। त तव्हांखे अगरि राब्तो करिणो आहे त रांझन अली सां राब्तो करे तव्हां पंहिंजे घर खे ख़ूबसूरत बणाए सघो था। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।